बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिक थांव में थोड़ो छणियल बेसण खणी उन में मिलाईंदासूं ॻाढ़ा मिर्च, थोड़ो अछो जीरो, मिठी सोडा जी चपटी, जाण ऐं थोड़ो लूणु। ही मसाला विझी पोइ असां बेसण में थोड़ो पाणी विझी हिकु पटड़ो बेसण तयारु कंदासूं जीअं पकोड़नि जो थींदो आहे। पोइ असां इन खे ढके हिकु पासे रखंदासूं। हीअ असां वटि खुंबियूं आहिनि। खुंबियुनि खे असां ॿ अध करे उन जे मथां हिकु मसालो ठाहींदासूं। लूणु, मिर्च ऐं थोड़ो चाट मसालो मिक्स करे इन्हनि कटियल खुंबियुनि जे मथां असां लॻाईंदासूं। पोइ इहे मसाले लॻल खुंबियूं असां जेको बेसण तयारु कयो हो उन मां डिप करे ॿोड़े तेल में तरींदासूं। बाहि थोड़ी हल्की रखंदासूं ऐं त जीअं हल्की बाहि ते चङी तरह अंदरां खुंबियूं ॻरी वञनि। पोइ इन्हनि खे उथलाए असां चङी तरह दॿाईंदासूं खुंबियुनि खे, त जीअं इन मां अंदरां पाणी जेको बि आहे उहो निकिरी वञे ऐं पकोड़ा चङी तरह कड़क थी वञनि। तयारु आहिनि असांजा मज़ेदार खुंबियुनि जा पकोड़ा।